नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त घोटकी में खबर ॾींदा हलूं त घोटकी जे इलाक़ा हाउस में इलाक़ा बिरादरी जो कठ एहतजाज एडो केड़ सलामत इलाक़ो मथा थींदड़ इंतकामी कार्रवाई बंद करण जी घुर। घोटकी में इलाक़ा बिरादरी जे चीफ मुक़दम शौकत अली इलाक़ो जी रिहाइशगाह ते इलाक़ा बिरादरी जो एक कठ थी गुज़रियो, जंहिंमें इलाक़ा बिरादरी जे मोअज़्ज़िन शौकत अली इलाक़ो, रईस रसूल बख्श इलाक़ो, मोहम्मद शरीफ इलाक़ो, हाजी खान मोहम्मद इलाक़ो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते इलाक़ा बिरादरी जे मोअज़्ज़िन एहतजाज कंदे चयो त पीपी अॻवान गुलाम क़दर मरी एडवोकेट सलामत इलाक़ो जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हू सलामत इलाक़ो मथां हर रोज़ कूड़ा केस दाख़िल पियो कराए। हिननि चयो त टंडो लहर जे बुखेरा शरीफ थाणे ते गुलाम क़दर मरी हिकु ॿी 13D जी कूड़ी FIR दाख़िल कराई आहे, जॾहिं त हिन पहिरें बि एडवोकेट सलामत इलाक़ो मथां केतिरा ई कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि, जिन जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। हिननि चयो त एडवोकेट सलामत इलाक़ो बि PP जो पुराणो जियालो आहे, पर पोइ बि हिन ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई कई पई वञे। हिननि चयो त गुलाम क़दर मरी ॾोहारी माण्हू आहे। टंडो लहर पुलिस बि केस वंगारू बणियल आहे। हिननि चिता ॾींदे चयो त सलामत इलाक़ो अकेलो न आहे, समूरी सिंध जी इलाक़ा बिरादरी केस गॾु आहे। अगरि सलामत इलाक़ो मथां दाख़िल कूड़ा केस ऐं इंतकामी कार्रवाई बंद न थियूं त समूरी सिंध अंदरि इलाक़ा बिरादरी भरपूर एहतजाज कंदी। उन मौक़े ते इलाक़ा बिरादरी जे मोअज़्ज़िन PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी फरियाल टालपुर IG सिंध खां मुतालबो कयो त एडवोकेट सलामत इलाक़ो मथां दाख़िल कूड़ा केस ख़त्म करे इंतकामी कार्रवाई बंद करे गुलाम क़दर मरी खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।